रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली। रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली। गली गली ऐं घर घर गूंजन सिंधु अमर जा नारा 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 नारा। जिए सिंधु जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन जिए सिंध। जय झूलेलाल। एस इंडिया ऐं सिंध जी आवाज़ में तव्हां सभिनी जो स्वागत आहे। मां राष्ट्रीय संवाददाता कमल वर्धानी। अॼु असां आया आहियूं प्रताप नगर जे बी क्लॉस में, जिते मंशापुर जा मंदिर आहिनि, यानी जेकी तव्हांजी मंशा पूर्ण कंदा उन्हनि जा मंदिर आहिनि। हिते हिकु मंदिर आहे श्री मंशापुर महादेव मंदिर, हिकु मंदिर आहे श्री मंशापुर बजरंग बलीअ मंदिर, हिकु मंदिर आहे श्री मंशापुर झूलेलाल मंदिर। त अचो मां तव्हांखे अॼु हितां जे झूलेलाल मंदिर जा दर्शन कराए रहियो आहियां। 40 पर्व हे आहिनि मंशापुर श्री झूलेलाल जेके हिते विराजमान आहिनि। मां इन जे इतिहास जे बारे में तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां कि हे श्री झूलेलाल जेके हिते विराजमान थिया आहिनि, हिन जे मंदर जो उद्घाटन थियो आहे अॼु खां लॻभॻि 5 साल पहिरियों 2019 में। हितां जा जेके सेवादारी आहिनि गिरीश खत्री, जंहिंखे प्यार सां बंटी भैया भी चयो वेंदो आहे, उन्हनि सेवादारी मूंखे ॿुधायो आहे कि असांखे 5 साल थिया आहिनि हिन मंदर जो उद्घाटन कया ऐं 5 साल खां वठी असां लगातार हिते छा नालो चेटीचंड उत्सव ॾाढी वॾी धूमधाम सां मल्हाईंदा आहियूं। ऐं इन जे अलावा जेके बि सिंधी त्योहार आहिनि उहो बि हिते मल्हाईंदा रहंदा आहिनि। चेटीचंड जे हिकु ॾींहुं पहिरियों हिते वॾी प्रसादी थींदी आहे ऐं सॼी राति जागरण हिते हलंदो आहे। चेटीचंड खां हिकु ॾींहुं पहिरियों ऐं हिते वॾी प्रसादी कई वेंदी आहे, माण्हू भरपूर हिते रसोई कंदा आहिनि। इहो असांखे गिरीश भैया ॿुधायो आहे। हाणे मां तव्हांखे ॿुधाए थो रहियां कि हिते जीअं सॼा था चिन पिया हिते मंशापुर जेको इहो मंदिर आहे, त हिते जेके बि ईंदा आहिनि उन्हनि जी हिते पूरी मंशा पूरी थींदी आहे ऐं ॾींहों ॾींहुं हिन जो प्रचार वधंदो थो वञे पियो। हिते हिन मंदिर जे अंदरि सुबुह शाम आरती थींदी आहे। सुबुह जो भी आरती थींदी आहे, शाम जो भी आरती थींदी आहे। श्री झूलेलाल के नया कपिड़ा भी पाया वेंदा आहिनि। जेके हिते आरती ऐं हितां जो जेको संचालन कयो वेंदो आहे उहो हिते हिन असांजे मंदिर जी देखरेख जेको कंदा आहिनि उहो असांजा साथी आहिनि सत्यनारायण आमेटा, जेके मंशापुर महादेव जी भी सेवा कंदा आहिनि, जेके मंशापुर बजरंग बली जी भी सेवा कंदा आहिनि ऐं गॾु गॾु असांजी झूलेलाल जी भी सेवा कंदा आहिनि। जीअं त मां ॿुधायो कि अॼु 40 पर्व जो जीअं मां सॼे हिंदुस्तान जी भ्रमण कंदे अॼु हिते पहुतो आहियां ऐं तव्हांखे 40 मंदिर ॾेखारे रहियो आहियां। अॼु तारीख़ आहे 22/8/2024 ऐं 40 पर्व जो अॼु ॾींहुं आहे 8 ॾींहुं। ओम जय दूल्ह देवा स्वामी जय दूल्ह देवा। पूजा कन था प्रेमी सभे, सेवा कन था प्रेमी सभे, सिद्ध को रखी शेवा। जीअं मां तव्हांखे चयो आहे कि मां जंहिं बि मंदिर में वेंदो आहियां हिकु नंढी धुन लॻाईंदा आहियूं। त असां हिकु अॼु नंढी धुन लॻाईंदा आहियूं 40 पर्व ते। सॼा मूंसां गॾु चवंदा आयो लाल झूलेलाल, आयो लाल झूलेलाल, आयो लाल झूलेलाल, आयो लाल झूलेलाल। जेको चवंदो झूलेलाल तेजा थींदा बेड़ा पार, जेको चवंदो झूलेलाल तेजा थींदा बेड़ा पार। 40 वारो झूलेलाल, आयो लाल झूलेलाल, आयो लाल आयो लाल सभई चओ झूलेलाल। 40 पर्व खां पोइ सभिनी जे घर में हिकु नई कार झूलेलाल भॻवान ईंदो। धन्यवाद। मां हाणे हिकु नए शहर में हिकु नए झूलेलाल मंदिर में पुनः तव्हां सां मुलाक़ात कंदुमि। मां कमल वर्धानी ऐं गॾी गॾु मूंसां गॾु जेके कैमरामैन आहिनि उहो पुष्पराज साहित्य आहिनि ऐं गॾी गॾु असां हुनजो धन्यवाद करे रहिया आहियूं जेके हितां जा सेवादारी आहिनि गिरीश खत्री, जंहिंखे प्यार सां बंटी भैया चयो हिन संजोग सां अॼु उहो कंहिं कार्य निजी कार्य लाइ बांसवाड़े वियल आहिनि जेके हिते उपलब्ध न थी रहिया आहिनि। धन्यवाद।